भरिया सिटी में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे भरपासे वारे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गैस्ट्रो ऐं डायरिया जी बीमारी सबबि 4 मासूम ॿारनि जी हयातियूं विञाइण खां पोइ आख़िर सिहत खातो जागी पियो आहे। सिहत खाते ज़िले नौशरो फेरोज़ जो फोकल पर्सन डॉक्टर अशरफ लाखो जी अॻुवाणी में सिहत खाते जूं टीमूं मुतासिर ॻोठ हबीबुल्ला बिरोही पहुची वियूं आहिनि, जिन उते 3 फोती ॿारनि जे वालिदिन खां तफ़सील वरिता, जॾहिं त ॻोठ में मौजूद गैस्ट्रो मुतासिरनि जी चकास करे दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। इन सिलसिले में ज़िले फोकल पर्सन डॉक्टर अशरफ लाखो ॿुधायो आहे त ॻोठ हबीबुल्ला बिरोही में 60 खां 70 ॿारड़ा औरत ऐं मर्दूं गैस्ट्रो ऐं डायरिया में वतल आहिनि, जिन जी डॉक्टरनि जी टीम पारां चकास करे दवाऊं ऐं ॿियो सामान ॾिनो वियो आहे। हिननि चयो आहे त असां हर मुमकिन कोशिश कंदासीं त सिहत जूं वधीक ॿुधायो त बरसात सबबि मच्छरनि जो आज़ार, गंदगी ऐं सफ़ाई जो इंतज़ाम न हुजण सबबि गैस्ट्रो ऐं डायरिया में वाधारो थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।